कंडियारो पुलिस पारां साफ़ी ज़फ़र टगर ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ नौशेरो फ़िरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में साफ़िन पारां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज करे SHO खे हटाइण जो मुतालबो कयो वियो आहे। उन सिलसिले में नौशेरो फ़िरोज़ प्रेस क्लब साम्हूं साफ़िन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते यूनिस राजपर, ख़ादम सियाल, निज़ाम मशहूरी ऐं ॿियनि जुड़तू केस जी मज़म्मत कंदे SHO कंडियारो खे हटाइण जी घुर कई। मिठियाणी में कलम धड़नि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई, जे दौरान मंजूर मलिक, अमीर अली, शौकत मलिक, ज़वार हुसैन चांडियो ऐं ॿियनि कंडियारो पुलिस जी मज़म्मत कई। ॿिए तरफ़ दरिया खान मरी में साफ़िन ऐं सिविल सोसाइटी पारां नुसरत वाह मोरीअ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जे दौरान SHO कंडियारो कुर्बान कलवड़ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते कादिर बख्श लाशारी ऐं ॿियनि पुलिस जे अमल जी मज़म्मत कंदे केस ख़त्म करण जो मुतालबो कयो। साफ़िन IG सिंध खे अपील कई त ज़फ़र टगर ख़िलाफ़ दाख़िल केस ख़त्म कयो वञे। कोटड़ीजी जे इलाइक़े कोट बंगलो में सरेआम आइस विकिरो थियण सबबि नौजवान नशे में तबाह थियण लॻा आहिनि। रिपोर्टर अदनान हैदर मूजिब इलाइक़े वासण ग़रीब बेवा औरत परवीन लाशारीअ जो पुटु कामू लाशारी आइस जे नशे सबबि घर भातियुनि लाइ आज़ार बणिजी वियो आहे। औरत जो चवणु आहे त संदसि पुटु आइस वठण लाइ पैसा घुरे थो, इनकार तां भेनरुनि खे परेशान करे थो। ग़रीब माण्हू रोज़ 2000 रुपया नशे लाइ किथां आणे ॾियूं। हिन पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरवा गोरचाणी भरिसां मखण समूह स्टॉप वटि चुंगचीअ में सवार नींगरी हादसे जो शिकार थी हयाती विञाए छॾी आहे। रिपोर्टर हरेश बासकाणी मूजिबि ॿीलाड़ो शाख लॻ ॻोठ ग़ुलाम हैदर शाह जा रिहायशी चुंगची रिक्शा में सवार हुआ त 10 वरियनि जी नींगरी दुआ ख़ास खेली जो रओ हलंदड़ चिंगचीअ जी चेन में अची फासी वियो, जे करे नींगरीअ जो कंधु भॼी पियो ऐं हू थॾे ते फ़ौत थी वई। हादसे सबबि नींगरीअ जी अमड़ दाहूं कंदी रोईंदी रही। लाड़कणे जी चांडका टीचिंग अस्पताल जे यूरोलॉजी वार्ड में छित जा चापड़ धमाके सां किरी पिया, जंहिं करे नतीजे में उते ज़ेरे इलाज मरीज़ अल्लाह बचाए शेख मामूली ज़ख़्मी थी पियो। हादसे सबबि अस्पताल में मौजूद मरीज़ ऐं संदनि वारिसनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॿिए तरफ़ अस्पताल इंतिज़ामिया वार्ड खे मरीज़नि खां ख़ाली कराए छॾियो आहे। मालूम थियो आहे त ॼाणायल वार्ड मरमती कम न थियण सबबि ज़बून हाली जो शिकार आहे। दरिया खान मरी पुलिस चेकिंग दौरान हिकु शकी कार खे रोके उन मां मंशियात हथ करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्टर कादिर बख्श लाशारी मूजिबि पुलिस सदावाह मोरी वटि रोड तां कार खे तहवील में वठी थाणे ते आंदो, जंहिं मां वॾी तादाद में Z21 जा पैकेट बरामद कया विया। पुलिस कार मां ॿिनि मंशियात फ़रोशनि राहिब कोरी ऐं अली मरी खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मालूम थियो आहे त पुलिस केस दाख़िल करण बदिरां ॾोकड़ वठी जवाबदारनि खे छॾण लाइ कोशिश में मसरूफ़ आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बुलड़ी शाह करीम पुलिस ख़िलाफ़ दासूड़ी स्टॉप ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर राजा करीम कल्होड़ो मूजिबि कारकुननि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाणनि सलीम मेमण, अब्दुल हकीम खोडियो, बचल सठियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बुलड़ी शाह करीम पुलिस बिला जवाज़ STP अॻवान अली नवाज़ समो जे घर ते चढ़ाई कई आहे। उन अमल जी मज़म्मत कजे थी। हिननि चयो त SHO वॾेरनि जी विंगार वहण बंदि करे ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। तड़ो भरिसां पिञारी वाह में ॻोठाणो ॿुॾी वियो, जंहिंखे कढी अस्पताल पहुचायो वियो, पर डॉक्टर न हुअण सबबि फ़ौत थी वियो, जंहिं करे वारिसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रिपोर्टर सचल सुमरो मूजिबि ॻोठ रमज़ान मक्सीअ जो रहवासी नौजवान इम्तियाज़ अली चौपाए माल जो गाह खणी वञी रहियो हो त पैर तिरकण सबबि पिञारी वाह में ॿुॾी वियो, जंहिंखे ॻोठाणनि ॿाहिरि कढी रूरल हेल्थ सेंटर दड़ो में पहुचायो, पर उते डॉक्टर न हुजण करे नौजवान तड़पी तड़पी फ़ौत थी वियो। फ़ौती जे वारिसनि अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। वारिसनि चयो त अस्पताल में डॉक्टर ड्यूटी ते न हुजण करे 1 कलाक ताईं नौजवान तड़पंदो रहियो। डॉक्टरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। घोटकी पुलिस धाड़ेलनि सां मुक़ाबलो करे मुखबी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। रिपोर्टर नवीद अहमद शेख मूजिबि घोटकी शहर जी कादरिया फैक्ट्री मोहल्ले जे रहवासी कादिर बख्श मीराणी खे 15 ॾींहं अॻु पुराणी कची बंडी वटां अगवा कयो वियो हो, जंहिंखे पुलिस ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब कराए वरितो आहे। DSP गुलाम मुस्तफ़ा मीराणी मूजिबि पुलिस खे इतला मिलियो त धाड़ियल मुखबी खे ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया आहिनि, जंहिंखां पोइ पुलिस ॼाणायल हंध ते पहुती त धाड़ेलनि पुलिस पार्टीअ ते फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग दौरान धाड़ियल
चयलनि पंहिंजो घेरो तंग ॾिसी मुगवी मां हथ कढिया ऐं पुलिस जे दबाव सबबि मुगवी खे कचो बंडी टावर भरिसां छॾे फरार थी विया। पुलिस बाज़ियाब थियल साबिर मीराणीअ खे थाणे ते आंदो, जंहिंखे बाद में वारिसनि हवाले कयो वेंदो। सॻियुलॻ ॻोठ कामिल भट्टीअ जे रहवासियुनि ज़मीन ते कब्ज़े ऐं फसल खणण ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। रिपोर्टर महरम खान मूजिबि एहतजाज दौरान औरतुनि पाक किताब खणी कुनवरी थाणे जी पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते बख्श अली भट्टी, अली गुल, अब्दुल रज़ाक, कज़बानो, हाजरा भट्टी ऐं ॿियनि चयो त बासिर माण्हुनि संदनि ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं केटी कमरी थाणे जी पुलिस जी मदद सां ज़मीन तां तयार फसल पिणु खणी विया आहिनि। हिननि चयो त बरसातुनि सबबि घर तबाह थी विया आहिनि। हाणे ज़मीन ते बि कब्ज़ो थी वियो आहे, जंहिं करे इंतिहाई ग़ुर्बत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि IG सिंध खे अपील कई त जवाबदारनि ऐं पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।